अहम ख़बर आहे। कराची खां दहशतगर्दी टोड़ अदालत मुस्तफ़ा आमिर क़त्ल केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। दहशतगर्दी टोड़ वारी अदालत में मुस्तफ़ा आमिर क़त्ल केस जी ॿुधणी थी। अदालत जवाबदार अरमग़ान शिराज़ी जिस्मानी रिमांड लाइ फ़ैसिलो कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर ज़ुल्फ़ी चांडियो खां। जी ज़ुल्फ़ी, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? हाजी दहशतगर्दी टोड़ अदालत मुस्तफ़ा आमिर क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत जवाबदार अरमग़ान ऐं जवाबदार शिराज़ जिस्मानी रिमांड लाइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो आहे। अदालत कुछ देर बाद फ़ैसिलो ॿुधाईंदी। ॿुधणी दौरान अदालत में जवाबदार हिकु भेरो ॿीहर बेहोश थी वियो। अदालती अमले जवाबदार खे मुंहं में पाणी हणी होश ॾियारियो। अदालत जवाबदार खां पुछाणो कंदे चयो त अव्हां जो नालो छा आहे? जवाबदारनि पंहिंजो नालो अरमग़ान ऐं शिराज़ ॿुधायो। ॿुधणी दौरान अदालत जवाबदार खां पुछाणो कयो त तव्हां ते पुलिस तशदुद कयो आहे? जवाबदार चयो त हा, पुलिस तशदुद कयो आहे। उहो चई जवाबदार किरी पियो ऐं बेहोश थी वियो। जांच ऑफिसर अदालत खे ॿुधायो त मक़तूल जी ख़बर कुशाई करे लाश तहवील में वरितो वियो आहे। मक़तूल जे लाश जा जुज़ा फोरेंसिक लैब में चकास लाइ उमाणिया विया आहिनि। जांच ऑफिसर अदालत खे सज़ा कई त जवाबदार जो लैपटॉप ऐं ॿियो सामान रिकवर करणो आहे। जवाबदारनि खे रिमांड लाइ ॾिनो वञे। अदालत जवाबदार खां पुछाणो कयो त छा तव्हांजो वकील आहे? जवाबदार अरमग़ान चयो त मुंहिंजो को बि वकील न आहे ऐं मूं खां कंहिं बि वकील सिग्नेचर वकालतनामे ते न आहे वरिती। अदालत में अरमग़ान जी वालदा चयो त पुट ही अव्हां जो वकील आहे, जंहिं वकील खे अरमग़ान मञण खां इनकार कयो। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।